नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे जाती खां ख़बर ॾींदा हलूं त वफ़ाक़ी हुकूमत पारां कोरोना वायरस जे करे मुतासिर थियल माण्हुनि लाइ 1 करोड़ 20 लख खानदान लाइ HBL एजेंट ज़रिए 12,000 कैश इमदाद ॾियण जो ऐलान। जंहिं बाद जाती शहर में ज़िले इंतज़ामिया पारां हंगामी बुनियादनि ते एमरजेंसी सेंटर क़ाइमु न थियण करे HBL एजेंट ग़रीबनि खे ॿिन्ही हथनि सां फुरी रहिया आहिनि। आज़ाद मीडिया जाती ग्रुप ऐं शहरी एक्शन कमेटी जाती पारां निशानदेही करे आवाज़ उथारण खां पोइ इंतज़ामिया हरकत में अची विए। 2 ॼणनि खे गिरफ़्तार करे 3 ॼणनि मथां केस दाख़िल कयो वियो। गैर कानूनी कटौती जो नोटिस वठंदे DC सजावल ज़िले जे सभिनी असिस्टेंट कमिश्नर मुख्तियारकार समेत कानून लागू कंदड़ इदारनि खे सेंटर क़ाइमु करे मुस्तहिक औरतनि ग़रीब औरतनि खे पूरा पैसा ॾियण जूं हिदायतूं कयूं आहिनि। जंहिं बाद जाती में सेंटर क़ाइमु करे सख़्त सिक्योरिटी में ग़रीब मुस्तहिक औरतनि खे हुकूमत पारां ऐलान कयल पूरी रक़म 12,000 रुपया अदा कई पई वञे। वाज़े रहे त क़ाइमु कयल सेंटर 12 माण्हुनि जो रश बरक़रार आहे। जंहिं करे कोरोना वायरस सबबि सोशल डिस्टेंस खे बरक़रार रखण में इंतज़ाम मुकमल तौर नाकाम थी विया आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।